ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन खे नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवत महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे पहिरें स्कंद जे 19वें अध्याय जे ॿिए भाग में ॾिठो त राजा परीक्षित सभिनी रखेश्वरन ऐं मुनेश्वरन खे वॾे आदर भाव सां आसन ॾिए थो ऐं उन्हनि जो आतिथ्य सत्कार करे थो, मतिलब त महिमान नवाज़ी करे थो। पोइ राजा उन्हनि सभिनी खां पुछे थो त आख़िर 7 ॾींहंनि में मोक्ष पाइण जो कहिड़ो रस्तो आहे। त हर को रखेश्वर पंहिंजे पंहिंजी मन बुद्धि अनुसार ॿुधाए थो त को चए थो यज्ञ कर, को चए थो दान कर, को चए थो ब्राह्मणनि खे दान ॾे, को चए थो यज्ञ कर, को चए थो त ही कमु कर त को चए थो हू कमु कर। आहिनि सभु ॻाल्हियूं बेशक शास्त्रनि जे हिसाब सां ठीकु आहिनि, लेकिन उन्हनि खे पूरो करण लाइ जाम वक़्तु खपे ऐं राजा वटि सिर्फ़ु 7 ॾींहंनि जो वक़्तु आहे। उन खां पोइ राजा वटि श्री सुखदेव जी गोस्वामी अचनि था। राजा उन्हनि जो वॾे आदर भाव सां सत्कार कनि था ऐं पोइ पराशरमन ॿुधाइनि था त सुखदेव जी गोस्वामी हिन नंढी उमिरि में ई वॾी पदवीअ ते पहुतल आहे। बेशक ही उमिरि में त नंढो आहे, लेकिन ज्ञान में सभिनी खां वॾो आहे। पोइ राजा इहा ॻाल्हि ॿुधी तमामु घणो ख़ुशि थियो हो। सभई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे पहिरें स्कंद जे 19वें अध्याय जो 4थो भाग ऐं आख़िरी भाग शुरू करे रहिया आहियूं। राजा परीक्षित श्री सुखदेव जी जा चरण धोई पंहिंजी बुद्धि अनुसार पूजा करे हथ जोड़े चयो, ए महाराज, तव्हां दुनिया खां परे, दुनिया खां छुटल थी हिन सॼे संसार जी मोह माया खां परे आहियो ऐं हिन संसार सां कुझु बि वास्तो नथा रखो। श्री श्याम सुंदर मूंखे पांडवनि जे कुल जो सम्झी तव्हांजे मन में दया पैदा कई आहे, जो तव्हां कृपा करे मूंखे भवसागर पार लंघाइण वास्ते हिते आया आहियो। आऊं त सिर्फ़ु तव्हांजो दर्शन पाइण सां ई कृतार्थ थियसि ऐं जेको माण्हू तव्हांजा चरण छुए सो त मुक्त पदवीअ खे थो पहुची वञे। मां आदीन थी तव्हांखे वेनती थो करियां त देवताउनि जी उमिरि जी हद आहे। सतयुग, त्रेता युग ऐं द्वापर युग में बि उमिरि जी हद आहे, लेकिन हिन कलयुग में त ख़बर न आहे त कंहिंजी उमिरि केतिरी आहे ऐं को माण्हू केॾीमहिल हलियो वञे, इन ॻाल्हि जी का बि ख़बर न आहे। हे महाराज, श्रृंगी रखेश्वर जे श्राप ॾियण सां हाणे मुंहिंजी उमिरि में सिर्फ़ु 7 ॾींहं बचिया आहिनि। तव्हां त पंहिंजे मन जा राजा आहियो, तव्हां ते कंहिंजो बि ज़ोर नथो हली सघे ऐं तव्हांखे केरु बि तरसाए नथो सघे, छो त तव्हां वटि अहिड़ो अमृत रूपी भगवत फल आहे। तंहिं करे मां तव्हांखे वेनती करे पुछां थो त मूंखे भवसागर पार उतारण वास्ते हिननि 7 ॾींहंनि में छा करणु घुरिजे। मूं संसारी जीव, स्त्री ऐं औलाद जे मोह में फासी कॾहिं पंहिंजे मन में हिन ॻाल्हि जो ख़्यालु न कयो हो त आख़िरी वक़्त जो बि कुझु सोचणु घुरिजे। जहिड़ी तरह कासाई पाण वटि घणियूं ई ॿकरियूं पालींदो आहे ऐं हर रोज़ उन्हनि मां 1 या 2 ॿकरियूं मारे छॾींदो आहे, लेकिन ॿियनि ॿकरियुनि खे त इन ॻाल्हि जो त को डपु ई न हूंदो आहे त हिकिड़े ॾींहुं असांजो बि वारो ईंदो ऐं हू वॾी ख़ुशीअ सां रोज़ बरोज़ उन कासाईअ जो ॾिनल गाह ऐं दाणू पाणी खाइनि थियूं। तहिड़ी तरह
मूं पंहिंजे माउ पीउ भाइरनि ऐं पुटनि जो मरणु हमेशह पंहिंजी अखियुनि सां ॾिसी कुझु बि डपु न कयो हो त मुंहिंजो बि हिकिड़े ॾींहुं मौत थींदो ऐं अधर्म छॾे परमेश्वर जो भॼन करियां। भक्तों, ॾिसो त राजा परीक्षित केॾा वॾा धर्मात्मा राजा हुआ ऐं हिते पंहिंजी निम्रता ज़ाहिर कंदे चवनि था त अगरि आऊं इन ॻाल्हि जी सोच करियां हा त आऊं एतिरा अधर्म न करियां हा। हालांकि राजा परीक्षित त अञा ताईं सिर्फ़ु ज़िंदगी में हिकिड़ो ई अधर्म कयो आहे, पोइ बि पंहिंजो पाण खे वॾो पापी थो सम्झे। इन लाइ निम्रता ज़रूरी आहे ऐं इन ॻाल्हि मां ख़बर पए थी त राजा परीक्षित में केतिरी निम्रता हुई ऐं पंहिंजे मिटनि माइटनि अज़ीज़नि जी मृत्यु ॾिसंदे बि आऊं पंहिंजी माया मोह स्त्री औलाद ऐं ॿियनि कूड़नि वहिंवारनि में फासी वेठो हुअसि। हाणे नारायण जी मूं ते कृपा करे मूंखे माया ऐं मोह जे निंड मां जाॻायो आहे, जो मुंहिंजो मन आज़ादु थियो आहे। जीअं शास्त्रनि जो वचन आहे त कतीअ जी आख़िर शकल पखीअ में एकादशी खां पूरनमासी ताईं जेको गंगा स्नानु करे थो त उनखे पूरो महीनो स्नानु करण जेतिरो फल मिलंदो आहे। तव्हां का अहिड़ी तजवीज़ ॿुधायो जो 7 ॾींहंनि में मुंहिंजो कल्याण थिए ऐं आऊं भवसागर पार लंघे वञा। सभई चयो जय श्री कृष्णा। जॾहिं माण्हू मरण जे वेझो पहुचे थो तॾहिं उनखे पंहिंजी मुक्ति हासिल करण वास्ते कहिड़ी तजवीज़ करणु घुरिजे, छाकाणि जो मरण वक़्तु गले में कफ़न अची अटके थो ऐं जमदूतनि जे डप खां मल मूत्र ॿाहिरि निकिरी अचे थो। प्यारा भक्तों, मल मूत्र बाथरूम खे चयो वेंदो आहे। मीन्स त जंहिं वक़्तु माण्हू आख़िरी वक़्त में हूंदो आहे, अक्सर पाण ॾिसंदा आहियूं त कंहिं न कंहिं माण्हू जो मल मूत्र निकिरी ईंदो आहे। इहो सिर्फ़ु उन्हनि जमदूतनि जे डप करे निकिरंदो आहे। त पोइ राजा परीक्षित वापसि चवनि था त तंहिं करे मां तव्हांखे वेनती थो करियां त अहिड़ो को उपाउ ॿुधायो जो जल्दी मुक्ति हासिल थी वञे। ॿियनि रखेश्वरनि जेके तजवीज़ूं दान ऐं यज्ञ वग़ैरह करण लाइ ॿुधायूं हुयूं, से सभु राजा श्री सुखदेव गोस्वामीअ खे ॿुधायूं। सुखदेव जी महाराज इहा ॻाल्हि ॿुधी मुर्कियो ऐं रखेश्वरनि जूं तजवीज़ूं दिलि खे न वणियसि। तंहिं ते राजा परीक्षित वरी हथ जोड़े चयो, ब्रह्मस्वरूप भॻवान, असां भाग्यवान आहियूं जो अपराधी खतरी हूंदे बि असांखे सत समागम जो मौक़ो मिलियो आहे। तव्हांजे अॻियां पाप नथा बीह सघनि। भॻवान श्री कृष्ण जी मूं ते कृपा आहे, न त तव्हांजा दर्शन नसीब बि न थियनि हा। तव्हीं योगियुनि जा बि गुरु आहियो, उन करे मां तव्हां खां सिधो सवाल थो पुछां त जेको मनुष्य मौत जे मोह में आयो आहे तंहिंखे छा करणु घुरिजे? मनुष्य जो कहिड़ो धर्म आहे? कृपा करे इन्हनि सवालनि जा जवाब ॾियो। सभई चयो जय श्री कृष्णा। राजा परीक्षित जे इन सवाल सां गॾु अॼु पंहिंजो श्रीमद भागवत महापुराण साहिब जे पहिरें स्कंद जो 19 अध्याय ऐं गॾोगॾु पहिरियों स्कंद बि संपूर्ण थियो। सभई चयो जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, हिकु सूचना थी ॿुधाई वञे तव्हांखे त हाणे 2 ॾींहंनि ताईं श्रीमद भागवत महापुराण साहिब जी कथा न ईंदी। उन जे बदिले पाण ही कईंदासीं त श्रीमद भागवत महापुराण साहिब जो पहिरियों स्कंद पूरो थियण ते उन बाबति तव्हां खां असां सवाल पुछंदासीं। मक़सदु इहो हूंदो त ग्रुप जेको पंहिंजो आहे उन में तव्हांखे मैसेज करण जो हक़ु न आहे मिलियल, त 2 ॾींहंनि ताईं उहो हक़ु तव्हांखे मिलंदो। उन खां पोइ तव्हां असांखे मैसेज करे सघंदा ग्रुप में। लेकिन सावधान, ग्रुप में का अहिड़ी ॻाल्हि मता कयो जेका पंहिंजे टॉपिक जेको पंहिंजो मौज़ू आहे उन सां रिलेट न करे, उन सां ताल्लुक़ न रखे। त प्यारा भक्तों, 2 ॾींहंनि ताईं तव्हांखे पंहिंजी ॿुधी अनुसार ॿुधाइणो आहे त तव्हां पहिरें स्कंद में छा छा ॿुधो आहे, आख़िर पहिरें स्कंद में आहे छा।
उन बाबति तव्हांखे ॿुधाइणो आहे। जेको कुझु अव्हांखे पहिरें स्कंद मां सम्झ में आयो आहे उहो ॿुधाइजो, ऐं जंहिं ॻाल्हि में तव्हांखे मुंझ हुजे, कंफ्यूजन हुजे त उन बाबति सवाल पुछिजो, छो त जेसिताईं इंसानु पुछंदो न तेसिताईं सिखंदो न। ऐं प्यारा भक्तों, तव्हां सां गॾु असां बि सिखूं पिया। सभई चओ जय श्री कृष्णा। ऐं प्यारा भक्तों, जीअं त असां अॻु में ई तव्हांखे ॿुधायो हो त असांजो हिकु यूट्यूब चैनल आहे जिते पंहिंजूं सभु कथाऊं अवेलेबल आहिनि, जिते सभु कथाऊं मौजूदु हुअण सबबा जेके नवां भक्त असां सां जुड़नि था त उन्हनि खे उहे कथाऊं ॿुधण जो मौक़ो मिलंदो। त कृपया इन लिंक जे ज़रिए वञो ऐं वञी उन यूट्यूब चैनल जी वीडियोस ॾिसो ऐं गॾोगॾु सब्सक्राइब बि कयो। थी सघे तव्हां बि कुझु वीडियोस, कुझु कथाऊं राहे छॾियूं हुजनि, ऐं अगरि तव्हां उहे कथाऊं ॿुधणु चाहियो था त तव्हांखे यूट्यूब ते आराम सां मिली वेंदियूं। सभई चयो जय श्री कृष्णा। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।